वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध सेक्रेटरीट ऐं मुख़्तलिफ़ खातनि जी ऑफिसनि जा दौरा कया आहिनि। वॾे वज़ीर नए सेक्रेटरीट में तामीर हेठि कमांड एंड कंट्रोल सेंटर जो मुआइनो कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पुराणे सेक्रेटरीट जो बि दौरो कयो। अवां खे ॿुधायूं पिया त वॾे वज़ीर एक्साइज़ ऐं तालीम खाते जी ऑफिसनि जो बि मुआइनो कयो आहे। तालीम वारे सेक्रेटरी वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ऑफिस जे कम बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त अवाम जा मसइला हल करण लाइ सभिनी खातनि खे बहितर अंदाज़ में कमु करणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त अमले खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं बहितर तरीक़े सां निभाइण घुरिजनि। हुन चयो त सूरतहाल खे नज़र में रखंदे ऑफिसनि में अमलो घटाए वियो, पर ग़ैर हाज़िरी मक़सदु नाहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध सेक्रेटरीट ऐं मुख़्तलिफ़ खातनि जी ऑफिसनि जा दौरा कया आहिनि। वॾे वज़ीर नए सेक्रेटरीट में तामीर हेठि कमांड एंड कंट्रोल सेंटर जो मुआइनो कयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पुराणे सेक्रेटरीट जो बि दौरो कयो। वॾे वज़ीर एक्साइज़ ऐं तालीम खाते जी ऑफिसनि जो मुआइनो कयो। तालीम वारे सेक्रेटरी वॾे वज़ीर मुराद अली शाह खे ऑफिस जे कम बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त अवाम जा मसइला हल करण लाइ सभिनी खातनि खे बहितर अंदाज़ में कमु करणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त अमले खे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं बहितर तरीक़े सां निभाइण घुरिजनि। हुन चयो त सूरतहाल खे नज़र में रखंदे ऑफिसनि में अमलो घटाए वियो, पर ग़ैर हाज़िरी मक़सदु नाहे। तफ़सील मलकुंदासी चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खान। चीफ फयाज़ कुरैशी आगाह कजो। मानवी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध सेक्रेटरीट जो ओचितो दौरो कयो। मुख़्तलिफ़ जेके इमारतूं आहिनि, न्यू सिंध सेक्रेटरीट, कमांड एंड कंट्रोल सेंटर, एक्साइज़ खातो, तालीम खातो, घरू खातो, PNG समेत मुख़्तलिफ़ जेके खाता आहिनि उन्हनि जो वॾे वज़ीर दौरो कयो आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको न्यू सेक्रेटरीट पहुतो जिते चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह उहो मौजूदु हुयो। ऐं न्यू सेक्रेटरीट में जेका तामीर थींदा कमांड एंड कंट्रोल सेंटर उनजो वॾे वज़ीर मुआइनो कयो। वॾे वज़ीर हिदायत कई त सेंटर खे न सिर्फ़ु जदीद बनाइण जे हवाले सां अॻिभराई कई वञे, बल्कि इहो तमामु ज़रूरी आहे। इन हवाले सां वॾे वज़ीर हुकुम जारी कया। ऐं सहूलत हाउस ओल्ड सेक्रेटरीट पहुतो जिते एक्साइज़ खातो ऐं तालीम खाते जेके ऑफिसूं आहिनि उते सेक्रेटरी तालीम वॾे वज़ीर जो जेको दफ़्तरी कमनि जे हवाले सां खेसि ब्रीफ कयो। घरू सेक्रेटरी माइंस एंड मिनरल खाते जे ऑफिसुनि बि वॾे वज़ीर वञी दौरो कयो। अहिड़ी तरह सां PND जे जेका ऑफिस उते पहुतो ऐं नओं जेको तामीर थींदड़ कम्यूनिटी जेको कमेटी रूम आहे उनजो जाइज़ो वरितो। वॾे वॾी चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन जेका टीम आहे उनजे ऑफिस जो दौरो कयो। उते तालीम खाते जे हवाले सां स्कूल एजुकेशन जेका ऑफिस आहे उनजो वॾे वॾी दौरो कयो। ऐं मुख़्तलिफ़ खातनि जा जेके सेक्रेटरी उहे उन्हनि जी ऑफिसूं उहे पिणु वञी ॾिठियूं। समूरा जेके सूबाई सेक्रेटरी तक़रीबन पंहिंजे ऑफिसुनि में मौजूदु हुआ। ऑफिसुनि मां ग़ैर हाज़िर जेको अमलो हुयो उन हवाले सां वॾे वज़ीर वज़ाहत तलब कई। चीफ सेक्रेटरी खे हिन हवाले सां वज़ाहती जेको जवाबु तलब करण जे हवाले सां हुकुम जारी कयो। वॾे वज़ीर टूरिस्ट जेका रेनोवेशन जो कमु उनजो मुआइनो कयो ऐं रेनोवेशन जे कम जे हवाले सां हिदायतूं जारी कंदे उहो जल्द मुकमल करण जी हिदायत कई। संदसि इहो चवणो हुयो त जेके समूरनि खातनि जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी हाज़िरी चेक करणु लाज़मी आहे। तिन हवाले सां हुन इहो दौरो कयो आहे। हीअ हाज़िरी यकीनी बनाइण जे हवाले सां लाज़मी आहे त हुन हाज़िरी खे यकीनी बनाइण जे हवाले सां हिदायतूं जारी कयूं ऐं अवाम जा मसइला हल करण जे हवाले सां समूरनि खातनि खे बहितर अंदाज़ में कमु करण जे हवाले सां इदराक कंदे संदसि चवणो त स्टाफ पंहिंजो फ़र्ज़ जेको ख़ुशलबी सां न सिर्फ़ु अंजाम ॾिए बल्कि वक़्त ते ऑफिस पहुचे ऐं कमु करे। मुल्क जूं हालतूं जेके नज़र में रखंदे ऑफिसुनि में स्टाफ जेको घटि कयो वियो आहे, पर हिन मक़सदु ग़ैर हाज़िरी न आहे। जिन मुलाज़िमनि जी ड्यूटी आहे उहो पंहिंजी हाज़िरी यकीनी बनाए। त वॾे वॾे चीफ सेक्रेटरी खे हिन हवाले सां मुख़्तलिफ़ हिदायत जारी कंदे उन ते अमल जे हवाले सां हुकुम जारी कया आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।